दादलगारी वेझो ॻोठ जादो पिताफी में पुलिस जी तालिब पिताफी जे घर ते चढ़ाई अहिड़े अमल ख़िलाफ़ एहतिजाज कयो। तालिब पिताफी ॿुधायो त मूं मथां को बि केस दाख़िल नाहे, तंहिं बावजूद पुलिस ज़बरदस्ती तंग करे पई। मां मज़दूर आहियां, भट्ठे ते मज़दूरी करे घर जो वहिंवार हलायां थो। भट्ठे ते मज़दूरी कंदो आहियां, मां मज़दूरी ते हुयमि। सुबुह जो मूंखे ॿारनि फ़ोन कई तूं पंहिंजे घर ते पुलिस आई आहे। अॻु में ई मुंहिंजे मथां पुलिस ड्यूटी अटका जा केस 22-23 दाख़िल करे मूंखे इन कोर्ट में लोड़ायो हुयो। तॾहिं बि मां उते केस लोड़िया यको। हाणे मुंहिंजा केस ख़तमु थी विया आहिनि। हिन टाइम मां मज़दूरी कंदो आहियां भट्ठे ते, सॼी राति उते भट्ठे ते कमु कंदा आहियूं। घर में पुलिस नथी छॾे, मुफ़्त में। मूंखे कहिड़ी ख़बर छा जे लाइ पुलिस आई। ॿुधूं पिया बेलो मीरपुर जी ॿुधूं पिया सर। मूंखे साईं ख़बर ई न आहे। मां पंहिंजी भट्ठे ते मज़दूरी ते कयां या हुननि जी मां चौकीदारी ॾियां काथो पढ़ंदो। उहो पुलिस जो कमु आहे न, ॾिसे केरु थो करे केरु नथो करे। त इहो पुलिस जो कमु आहे, चोरनि खे ॿधे बिल्कुलु सज़ा ॾे। लेकिन मां न ॾोहदार आहियां न मां ॾोहारी आहियां। मां सॼो ॾींहुं मज़दूरी कंदो, मज़दूरी बि नथी करणु मूंखे पुलिस। मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि, काथे पाला। एसपी साहब खे अॻु में ई मां दरख़्वास्त एसपी साहब खे ॾिनी आहे त मुंहिंजे मथां पुलिस नाहक ज़ुल्म करे थी। अॻु में दरख़्वास्त मां फॉरवर्ड कराई आहे, थाणे मीरपुर तूं साईं मां फॉरवर्ड कराई। हाणे मां जो इहो ई मुतालबो आहे त मां सां नाहक ज़ुल्म न कयो वञे। मां ग़रीब आहियां, मज़दूर आहियां। हे मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि, मूंखे नंढड़ा बच्चनि पालण जो को छॾियो वञे। जॾहिं मां मज़दूरी कयां त मूंखे पंहिंजी मज़दूरी करणु ॾिनी हुई। हरू भरू मूंखे ज़लील गॾाणी साईं शमस सावंत शौकत सियाल अहिड़ा खोड़ आहिनि जेके मूंखे सफ़ा ज़लील करे छॾियो अथनि। मां जो जीअण हिननि जंजाल कयो आहे, मज़दूरी मूंखे नथा करणु ॾियनि। हाणे जॾहिं चोरी थिए थी मीरपुर में, मां जी हद में दाद वारो आहे न, दाद थाणो उन खे ख़बर हूंदी मां चोर आहियां, मां ॾोह आहियां, मां छा कंदो आहियां। मां जे मथां उहा पुलिस नथी चढ़ाई करे, छो नथी करे? जॾहिं मां मज़दूरी कयां त उन्हनि खे सॼी ख़बर आहे इहो मज़दूर आहे, हिन खे न आहे ॿधणो। मां जी हद में दाद थाणो आहे। मां दाद थाणे ते अची एसपी साहब ॾिसे मां जे मथां कची एनसी बि दाख़िल न आहे सॼी ज़िंदगी में, जेको मां जी हद में बि न आहे। मीरपुर थाणो हरू भरू मूंखे ज़लील करनि था। इन जे करे मूंखे ज़लील करनि था। मुंहिंजा भाउ मीरपुर में वेठा आहिनि, ज़मीन ते लीज़ सरकारी पीआइनि था। उन्हनि जे बावजूदि इजाज़ गॾाणी उते कब्ज़ो करणु चाहे थो मीरपुर वारी ज़मीन ते। इन जे करे शौकत सियाल, इजाज़ गॾाणी, शमस सावंत मां सां ज़ुल्म करनि था। शमस सावंत जॾहिं कचे जो आहे, वञे न कचे में ऑपरेशन करे। चोर ॿधी अचे त पहिरें त पवांसि न। मज़दूरनि जे छो कट लॻो आहे, वञे ॿधी अचे धाड़ेलनि खे छो नथो ॿधे? कचे वारा उहे करनि था, माण्हू अॻु असां मज़दूरियूं कयूं था, मज़दूरी करण जो को नथो छॾे। मां न हुयुमि, ॿारनि ते तशदुद कयो अथऊं। हिन जुआन ते बि मुंहिंजो चाचो आहे, हिन ते बि तशदुद कयो अथऊं। नाहक नाज़ुल कुआड़ी खणी वई आहे मुंहिंजे घर मां। मोटरसाइकिल जेको खणी वई आहे उनजी मूं वटि रही मियार कापी थियल आहे। नंढड़ा बच्चा आहिनि, मूंखे पुलिस सफ़ा ईअं ज़ुल्म करे थी। जेको मोटरसाइकिल जा कागज़ हे सही रही मियार कापी मोटरसाइकिल जा कागज़ आहिनि, पुलिस खणी वई आहे। पुलिस कुआड़ी हाणे ज़ाहिर घर में लामत लाइणियूं आहिनि, माल आहे, 2-3 ॿकरियूं आहिनि, उहे कुआड़ी बि खणी वई आहे। हे नाहक ज़ुल्म चई तूं फायरिंग करे। मां सॼी राति भट्ठे ते बाहि ॾींदो आहियां। हे मां हिननि सां फायरिंग कंदो, मूंखे त पिस्टल हलाइण जी ख़बर ई न आहे त आहे छा। रुगो मूं सां ज़ुल्म। एसपी साहब खे ख़ुदा मुंहिंजी इहा ई गुज़ारिश आहे, मां ग़रीब सां ज़ुल्म न करायो। कचे में वञो, जिते धाड़ेल आहिनि उन्हनि खे पकड़ो, हिते बि जेका चोर उन्हनि खे पकड़ियो। सवेरे सवेरे असां सुते पियासीं। जरवार थाणे दी, मीरपुर बेले दी, मीरपुर दी, इहा मोबाइल 3-4 मोबाइल असां ते रेड किया। मेरा मुड़ुस खुद घर को नहीं रहंदा, असां ने किंजो रेड किया ने दाद थाणा असां को लगदा है। दाद थाणे दी मोबाइल कॾहिं पर पुलिस हलाई करे असां ते नहीं लथा। बहण नहीं रहंदी। इजाज़ गॾाणी, शौकत सियाल, ॿिया जो कोई हैदराणी, मेरा ज़ोरी मोटर कया ने, मेरी कुहाड़ी भी चागन मोटर में को धिक्के ॾिते ने। ज़ोरी मेरा खरियल मोटर न मेरा जवान कहे 8वें मेरा जवान वलदा है। असां घर वलदा है, जुमे ते छुट्टी करदा न मेरा जवान घर न कोई। मेरे नंढड़े दुबार में को धिक्के ॾिते ने। मेरा ज़ोरी मोटर ते मजदूरी करंदा 8वें वलदा है। सॼी रात बर्बाद वेंदा 3 लाख दे 4 लाख दे। तालिब हुसैन मां जी घर वाली आ ना सक पुलिस मीरपुर वाली बहानी नहीं रहंदी। दाद वाली पुलिस असां ते लांदी नहीं। असांजी इंसाफ़ी खपी वञे। बिना असां खाऊं क्या नांग त के न मिट्टी पटकूं 4-4 5-5 लाख असां आणूं के गरीब माण्हू असां कने मानी कानी जो असां खाऊं चा। असां पुलिस मीरपुर दी खुद रहण असां जीअण हराम कर छॾियो। क्यों असां गरीब माण्हू न कई असां ते चोरी असां ते साबित करनि, न ॾोह करूं न पाप करूं। आए जो न असां को कई कख दई कशा काढी गइन ई न सवेले आइन में को धिके तने मां ज़ैफा हिकड़ी जणी घर में को धिके दे में को ज़ोरी मेरा मोटर काया ने 25 जणे आइन 20-25 जणे घर लथन 4-4 मुंह बना क्या खून किती बैठे बिराया सा गरीब बना। मोटरसाइकिल भी कागन, मोटर मेरी कागन, मोटरसाइकिल दे कागज बागज हर शय कागज कापी मोटर दी लेटर बेटर हर शय पे असां नाहक नाज़ुल दा पुलिस ताज़ा करंदी असां को बहान खुद देंदी नहीं। ए केड़ा कर दाद वाली पुलिस ते आवे ना सरे लगदा तो वो ना थाना सा दाद वाली पुलिस आवे ना जो सा दो करू दाद वाली हद लगदी है ना। असारी इंसाफी थई वने एसबी डीएसबी कनेरी उते उते सा गरीब बया कैसे करनी से मेरा अपना मोटर कागन कुआड़ी मेरी चागन मोटर कागन मोटर दे कागज पर सारा मोटर वले
असांखे इंसाफ़ी खपी वञे। असां केॾे वञूं? ग़रीब माण्हू नंढे नंढे असांजे ॿारनि में हथु बालू ॾेई था टईं। मैं पेट भरियल ज़ैफ़ा धिके खांदी हुजां सवेल में धिके रे करे पुलिस में ज़ोरी मोटर काढी। हम 4 मोबाइल टड़ थी गन लथिया आयन ना गाल ना पंद ना सुणन ना करन। मैं क्या मोटर दे कागज ने मेरा मोटर ना कायो मैं को धिके रीते ने कुआड़ी चा करे मैं को मारन लगे। मैं को अखन पर थी वन ते को बद दे फिलान करन दे तीर करन दे ना मेरा कोई जवान घरा ना कैसा मेरे नंढड़े बाल। मैं हिक्का सुती पिंजा मेरा मुर्स सजी रात काम करन दे ना गाल ना पंद आयन 4 मोबाइल सजे लायन हसकार दा वीडियो भरी ने एक ही तीने चा करे ते वीडियो भरी ने मैं को धिके रीते ने मेरे घर से या कुआड़ी बे हाथ कैसा कोन दो करूं तो सारे घर से कैसा होवे ना का शाई ना सजा मुल्क गोढ़ास कर दा वीडियो भरी ए केड़ा तरीका खून ते 4 मोबाइल केनिया जा असा गरीबां दे कट कहारे केड़ा कहारे क्या मुतालबा कर दो मां असा को के बात पुलिस नहीं रहंदी। असा गरीब मानू बे कमो खाऊ ना केरे मुल्क छोड़ वणू केरे ए केड़ा तरीका है? असा कोई इंसाफ एस भी करे बे असा केरे वणू? हुन इल्ज़ाम हयो त पुलिस एहलकार एजाज गडाणी, गुल मोहम्मद सियाल, शौकत सियाल ऐं शम्स सावंत जीअण जंजाल करे छॾियो आहे। नाहक असांजे घर ते चढ़ाई करे ज़िंदगी जंजाल करे छॾी जेका संदन नाइंसाफ़ी आहे। तालिब पिताफी जो चवणु आहे त मज़दूरी करे गुज़र सफ़र कयां थो, पुलिस मूंखे ख़ुदकुशी करण ते खेसि मजबूर करे छॾियो आहे। हुन एसएसपी घोटकी खे अपील कई त असां सां इंसाफ़ कयो वञे।